सदर आरिफ अलवी आईनी दायरे में रहे। इमरान खान जे चवण ते कठपुतली न थिए। इमरान खान के खत लिखो त पाकिस्तान के 190 मिलियन पाउंड वापस करे। इमरान खान टहरियान खान के धी तस्लीम करे। तोशाखाना ऐं फॉरेन फंडिंग जो अदालत में जवाब दे। आईन ऐं कानून टोड़ींदड़ आईनी उहिदे ते मढ़ियल आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जो बयान। संदसि चवण आहे त सियासी मुखालफ़न ते हीरोइन जो केस दाख़िल कयो वियो। उन वक़्तु इंसानी हक़ किथे हुआ। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो इंफॉर्मेशन कॉल सेंटर कायम करण जो ऐलान। चवे तो सिंध हुकूमत जे समूरन खातन के कॉल सेंटर सां गंढियो वेंदो। कॉल सेंटर सिंध हुकूमत जी पॉलिसियुनि ऐं क़दमनि बाबति वक़्त सिर ॼाण ॾींदो। कॉल सेंटर कूड़ियुनि ख़बरुनि ऐं जाली प्रोपेगेंडा खे नाकाम बणाईंदो। इमरान खान जे भाणेजे हसन नियाज़ी जी कोयटा जी अदालत ज़मानत मंज़ूर करे वरिती। पुलिस पारां हसन नियाज़ी खे जुडिशल मैजिस्ट्रेट 3 जी अदालत में पेश कयो वियो। जुडिशल मैजिस्ट्रेट जी अदालत हसन नियाज़ी जी ज़मानत 1 लख रुपया नेवज़ मंज़ूर कई। उमेर बाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 8 अप्रैल ताईं मुलतवी। मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हाफ़िज़ अताउल्लाह शेख जी अदालत में उमेर बाब चांडियो जे 3 गर्भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी। उमेर बाब चांडियो फरियादी परवेज़ चांडियो अदालत पहुता। इल्ज़ाम में ठाहियल PPMPA सरदार अहमद चांडियो MPA बुरहान खान चांडियो अदालत में पेश। गिरफ्तार जवाबदार उन वक़्त जो SHO करीम चांडियो अदालत में पेश। फरियादी दुर उमेर बाब चांडियो ऐं ॿिनि जवाबदारनि जा वकील न पहुचण करे केस जी ॿुधणी मुलतवी कई वई। उमेर बाब चांडियो चवे थी, मां इंसाफ़ घुरां थी, मूंखे तारीख़ ॾेई घर मोटाए वञे थो। 5 सालनि खां असां उमीद रखी अदालतुनि में अचूं पिया। चीफ जस्टिस खे नोटिस वठणु घुरिजे।